अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सोप सीरियल पंजाब जे ईंदड़ नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो इन तफ़सील ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ नई ख़बर अवां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हलूं था ड्रामे की तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पंजाब जे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾेखारियो वेंदो त रुंडे जे पुट खे जेको आहे ज़हर ॾिनो वेंदो। वासीना बेगम ऐं कासिम जे थ्रू जेको आहे ज़हर ॾिनो वेंदो ऐं पोइ जेको आहे रुंडे जे पुट जो बचणु मुश्किल आहे। ऐं जॾहिं त रुंडे जी जेका माउ आहे उहा तमामु रुंडे जी जेका घरवारी आहे उहा तमामु घणा कावड़ियल हूंदी ऐं चवंदी त मां हिन ॾाइण खे कोन बख़्शींदुसि ऐं उनखे कॾहिं बि कोन बख़्शींदुसि, हिन जे करे मुंहिंजे पुट जो सिर हलियो वियो आहे ऐं हाणे मां हिननि खे कोन बख़्शींदसि। ऐं ईअं तव्हां ॾिसंदव त रुंडे जे पुट जी जेका घरवारी आहे उनखे कॾहिं बि उहा कोन बख़्शींदी ऐं चवंदी त मां हितां तुंहिंजो लाश मोकिलींदुसि वापसि। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त हसीना बेगम बि वॾी कमीना शख़्सियत आहे। उहा जेको आहे कासिम जे मथां चाहे थी त इल्ज़ाम लॻे रुंडे जे पुट जो जेको रुंडे जे पुट खे जेको ज़हर ॾिनो वियो आहे उहो इल्ज़ाम कासिम जे ते लॻे त जीअं जेको आहे उनजो फ़ाइदो भरपूर वठी सघे ऐं पोइ जेको आहे ईअं कासिम ऐं जेको आहे रुंडे वारा पाण में विढ़नि ऐं जेको आहे उनजो फ़ाइदो हसीना बेगम खे मिले। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं जाबिर जेको आहे हसीना बेगम जी ॻाल्हि खे बिल्कुलु बि रद्द करे छॾींदो आहे ऐं इहा ॻाल्हि कॾहिं बि मञण लाइ तयारु न हूंदो त जेको आहे मुंहिंजो भाउ जेको आहे रुंडे जे पुट जो क़ातिल आहे ऐं उनखे ज़हर ॾियण में उनजा हथ आहिनि। ऐं टे तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त सावल ख़ान तमामु घणो कावड़ियल हूंदो ऐं गुस्से में हूंदो त आख़िर मां पंहिंजे भाउ जा क़ातिल अञा ताईं छो न ॻोल्हे सघियो आहियां, जॾहिं त मुंहिंजे भाउ जा क़ातिल सरेआम पिया था ख़ुशियूं मल्हाइनि ऐं शादियूं ऐं गमी पिया था मल्हाइनि ऐं मां जेको आहे हिते परेशान आहियां, मां अकेलो रहिजी वियो आहियां, मां आख़िर जेको आहे छो एॾो कमज़ोर थी वियो आहियां, अञा ताईं पंहिंजे भाउ जा क़ातिल न ॻोल्हे सघियो आहियां। जॾहिं त उहो हैदर ते बि तमामु घणो कावड़ियल हूंदो ऐं हैदर खे चवंदो त ऐं होॾो सावल हैदर खे जेको आहे रुंडे वारनि ॾे मोकिलींदो ऐं जाबिर वारनि ॾे चवंदो त तूं उन्हनि जूं दिलियूं खट ऐं पोइ जेको आहे उन्हनि जो इतबार खटे करे ऐं पोइ उन्हनि जे मथां कड़ी नज़र रखे ऐं आख़िरकार उहे हक़ीक़त खे बयानु करे छॾींदा ऐं पोइ जेको आहे इन्हनि खे कोन बख़्शींदासीं ऐं उन्हनि खे जेको आहे ख़तमु करण में आसानी थी वेंदी। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त हसीना बेगम चालू पई थी विढ़े त जीअं जेको आहे हैदर खे घुराए करे ऐं हैदर जे मथां ऐं जेको आहे सूरत जे मथां इल्ज़ाम विढ़िया ऐं जेको आहे उनजी जेको आहे दोस्तों असांजो हीअ रिपोर्ट कीअं लॻो पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। वठंदासीं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।